इस्लामाबाद में यूटिलिटी स्टोर जे मुलाज़मन तरफ़ां बरतरफ़िन ख़िलाफ़ एहतजाजी मुजाहिरो कयो वियो आहे। पुलिस हेड ऑफिस अॻियां सर्विस रोड खे कंडेदार तारूं लॻाए बंदि करे छॾियो आहे। हुकूमती वफ़द ऐं यूटिलिटी स्टोर मुलाज़मन में ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। अवां नासिर अहम ख़बरूं पिया। इस्लामाबाद में यूटिलिटी स्टोर जे मुलाज़मन तरफ़ां बरतरफ़िन ख़िलाफ़ एहतजाजी मुजाहिरो कयो वियो आहे। पुलिस हेड ऑफिस अॻियां सर्विस रोड खे कंडेदार तारूं लॻाए बंदि करे छॾियो आहे। हुकूमती वफ़द ऐं यूटिलिटी स्टोर मुलाज़मन में ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। इस्लामाबाद में यूटिलिटी स्टोर जे मुलाज़मन तरफ़ां बरतरफ़िन ख़िलाफ़ एहतजाजी मुजाहिरो कयो वियो आहे। पुलिस हेड ऑफिस अॻियां सर्विस रोड खे कंडेदार तारूं लॻाए बंदि करे छॾियो। हुकूमती वफ़द ऐं यूटिलिटी स्टोर मुलाज़मन में ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। इस्लामाबाद में यूटिलिटी स्टोर जे मुलाज़मन तरफ़ां बरतरफ़िन ख़िलाफ़ एहतजाजी मुजाहिरो कयो वियो आहे। पुलिस हेड ऑफिस अॻियां सर्विस रोड खे कंडेदार तारूं लॻाए बंदि करे छॾियो आहे। हुकूमती वफ़द ऐं यूटिलिटी स्टोर मुलाज़मन में ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। नाज़रीन